अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है। सौदो थियो हिकिड़े नंढड़े गेटले जो, जॾहिं सौदो थी वियो, गेटलो गिनंदल ते पुॻो, ख़बर पई त इन जो मोह तंहिंमें कंहिं क़िस्म जी कोई खोट आहे, ऐब आहे, बीमारी आहे। हाणे गिनंदल चए थो जो मूंखे पाछो ॾियणो आहे, ॾींदल चए थो जो मूंखे पाछो रखणो न आहे। थोरी कंहिं इन जी गुफ़्तगू सुणी न, पोइ इंशाअल्लाह इन सुवाल जे जवाब जे बारे में कोशिशि कंदासूं। थोरो सुवाल सुणी गिनो। थोड़ो खपे न, इनके मुंह में लगल है, छणियो है, मुंह में जांदा पई है, हाँ तू अचे तो न का पाऊं छड़ियो न करे। हाणे ई गिनंदल चए थो, चाहे तूं पाछो अच तो जो गेटो खड़ी वञ। इन मथे ॾींदल कोरो चए थो, ॾींदल जी पण प्रक्रिया सुणो। मुंह अंदर कोड़ो यार, एडो दुकान है ला उन वाले असा वटि रोज माल अचे, रोज वने, एडो असा ने लगड़ा वी मारे ई आए ग्राहक न के अची नहीं नो खपे तो आ 12 नी मारे वाता दनो, बाकी अंदर जी यार एडी की खबर न हो, मुंह अंदर कोड़ो एडो। हाणे ई ॾींदल ऐं गिनंदल इन ॿिनि जे दरमियान रहियो, पर शरीयत जो इन जे बारे में कोरो हुकुम आहे। शरीयत जो हिकिड़ो जनरली उसूल आहे, अल बयान बिल ख़ियार मालम यतफर्रका। जंहिं मजलिस जे अंदरि इन जो सौदो थियो, उन वक़्तु सूदीअ इन खे इख़्तियार आहे जेसि ताईं ई पिंड मां जुदा नथा थिए। हता यतफर्रका, एतिरे जेसि ताईं जुदा न थिए। पिंड वेठा आहियूं हिकिड़ी मजलिस में, हाणे अलॻि न थिया, अलॻि थी विया त इन खे पोइ इख़्तियार कीन रहंदो। फ़ैन सदका उहो वई ये न, अगरि सची ॻाल्हि कयूं, यानी ऐब ॾसे ॾिनो जनावर जे अंदरि, अने पूरो बयान इन ॾसे ॾिनो त बूरिक लहुमा फी बैइहिमा, इन जी तिजारत में अलाह बरकत विझंदो। वइन कतमा, अगरि लिकायूं, ऐब लिकाए छॾियूं, वकज़बा अने झूठ ॿोलिया, मोहिकत बरकतो बैइहिमा, इन जी बै यानी तिजारत जेको इन वापार कयूं तंहिंजी बरकत ख़तम थी वेंदी। अगरि सच चयो त बरकत आहे, सच लिकायूं बरकत ख़तम थी वेंदी। इख़्तियार हिकिड़ी मजलिस में आई, हिंटाणे हिकिड़ी मजलिस न यार, ऑनलाइन थिए थो मिड़े, व्हाट्सएप ते मोबाइल ते थिए थो, त उनटाणे जे इख़्तियार वेठो जेसि ताईं ई उन मजलिस में ॻाल्हि ॿोल कई पिया। हाणे ॻाल्हि ॿोल इन जी उन मजलिस जी पूरी थी वई, पोइ पुठिला मैसेज अचनि पिया, उन ते कोई इख़्तियार किन थींदो। लिहाज़ा तिजारत कयो, सोचे सम्झे कयो। ॾींदल गिनंदल पहिला ई ॾिसण जा असीं मुस्लमान आहियूं, अने तिजारत एतिरे लाइ कयूं था त अलाह बरकत ॾींदो। थिए ईअं थो जे अक्सर सौदो कयूं था, पोइ इन खे वस्तु वणे नथी, तॾहिं फांदो कयूं था। हिन हदीस जे मुताबिक़ आंजो सौदो थी वियो आहे, आंजो सौदो थी वियो, हाणे रद्द करे जो इख़्तियार न आहे। आईंदा पाला करे सबक़ आहे जे जॾहिं पण कोई सौदो सटो कयूं, ले वेच कयूं, उनटाणे पूरी तहक़ीक़ कयूं, उन वक़्तु पूरी तफ़्तीश करे जनावर गिनो। थियो ईअं जे मूं वटि हिकिड़ो मुंदो आयो, हिकिड़े शख़्स चवनि त मैं जा पैसा अर्धा पिया आहिनि, हीउ ॾे नथो, त हुनखे घुराए मूं पुछियो, भई तो हिन जा पैसा को रोके अचे? मूं रोके छॾिया, को रोके? मैं मूंखे अंधी ॾिने। तर ॾींदल चए त बेशक ई चए थो सचो माण्हू आहे, इन अची नारे मैं के 100% चौफेर नारे, मैं अंधी हुई पे ई अंधो न हो, इन तर नारे न ते लाथे। पोइ इनखे कोरो इख़्तियार हो नारे चेक ॾुध हकल हलाए, ही पुछे हू पुछे, चौफेर चकर लॻाए, हाणे इनखे इख़्तियार किन रहंदो। त हक़ीक़त आहे ईअं जे चेक चूक करे पाण ॻीड़ो न, पोइ कोई ऐब न करे थो, इन जो ॾींदल जवाबदार नथो वे। गिनंदल इनखे जॾहिं न ख़रीद कंहिं त चेक चूक करे अने गिने। शरीयत में हुकुम आहे जे ॾींदल जे हिनखे ऐब जी ख़बर आहे त ऐब बयानु करे ॾे, जे ऐब बयानु नथो करे त ई गुनहगार थिए थो अलाह जो, अने बरकत ख़तम थी वेंदी। इन जे बावजूदि इन जी तिजारत थी वई। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।